वगन में खबर ईंदा हलो तो वगन लॻ यूसी 8/11/13 में पीटीआई टिकट होल्डर डॉक्टर अमानुल्लाह पंवर जी रिहाइशगाह ते बल्दियाती इलेक्शन बाबत अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे नेक मर्दनि शिरकत कई, जंहिंमें पंवर तुनिया चांडिया मुगेरी ब्रोई खासकेली शेख लोहर ऐं ॿियनि बिरादरियुनि जे नेक मर्दनि मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु सभिनी करे गॾु थिया आहियूं त हलंदड़ मकानी चूंडुनि लाइ टाउन वगन ऐं यूसी 11/13 ते बीहंदड़ असांजे उम्मीदवारनि सां शरपसंद माण्हू इलेक्शन ते हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ हरबनि सां हिसाइण ऐं कूड़ा केस दाख़िल करण जी कोशिश कई पई वञे, जंहिंखां असां डिॼण वारा न आहियूं। वधीक पीटीआई अॻुवाणनि सुमीर तनियो, शाह चांडियो, ज़ुबैर तनियो, नजम पंवर ऐं ॿियनि जो चवण हो त असां इमरान ख़ान जा सिपाही आहियूं, न असां अवल कंहिं अॻियां झुकिया हुयासीं न ई हाणे झुकंदासीं। जंहिंखे असां मां तकलीफ़ आहे त असां सां इलेक्शन में मुक़ाबिलो करे, बाक़ी कूड़नि केसनि मां कुझु कोन वरंदनि, असां कूड़नि केसनि खां डिॼण वारा न आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।